खिपरो में अध सदी खां अछड़े थर जी भिटुनि में पीरसन उठनि खे चाढ़ींदो रहे थो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे असद शाह। हू पीरसन अछड़े थर जे भिटुनि ते अंदाज़न अधु सदीअ खां उठ चाढ़ींदो रहे थो ऐं इहा किर्त अॼु बि जारी रखियो अचे। जिते हिन वक़्तु सिंध में गर्मी पद 48 सेंटीग्रेड जे लॻभॻि आहे, उते अछड़े थर जे हिन अछे रेत जी तपश केतिरी हूंदी, इहो त कोई अछड़े थर वासिन खां ई पुछी ॾिसे या त को अछड़े थर जो ताज़ो सफ़र करे ईंदड़ ई ॿुधाए सघे थो। पर हेॾी गर्मी में लिंग साड़ींदड़ तपश बावजूद बि टाक मंझंदि महिल चांहि जो हंडो ॾिसी ईअं लॻे थो हुन लाइ इहा गर्मी ॼण कुझु आहे ई कोन। खिपरो लॻो अछड़े थर वासी चाचो रिणमल चानियूं न रुगो पाण बचपन खां ई उठ चारे थो, पर हू ॿुधाए थो त उहे उठ संदसि माइटाणा आहिनि ऐं इहा किर्त हू सालनि खां जारी रखियो अचे। मुंहिंजी माइटाणियूं उठियूं आहिनि, ऐं माना नंढो तक उठी न पहिरियों हुउसि। बड़े खॿड़ो खाईंदियूं आहिनि, भेट में घुमंदियूं आहिनि, कुंभट खाईंदियूं आहिनि, गुगराल खाईंदियूं आहिनि, चारींदा आहियूं, वरी वॾा थींदा आहिनि, पोइ वरी विकिणंदा आहियूं ॿ करारी। 50,000 वञे थो, वॾो उठ 2 लख में वञे थो, 50 जो वञे, 60 जो वञे, जहिड़ो माल तहिड़ो मुड। उबत तो भूं टामणी सूरज सुर कपार, अला लॻे म उन ॾे कोसो वाह कतार, ओठा ऐं ओठार मूं रोई पुञा रप खे। शाइरनि जे सरताज भिटाई घोट बि पंहिंजे बैतनि में उठनि जो ज़िक्र कयो आहे। उठनि जो जत चाचो रिणमल ॿुधाए थो त उठ जो खीर आम खीर जियां ॼमी धवरो नाहे थींदो ऐं हू उठ जो खीर विकिरो करण खे बि वॾो ऐब सम्झनि था। हींअर विकिणो खीर कोन, ख़ैराती विकिणो उन जे हिसाब में कोन। हिन खे हज़रत अलीअ जी दुआ आहे, हिन जो खीर माना आहे उठी माना पीअण जो। खीर 32 बीमारीअ ते पए थो, माण्हू कई वीचारा अड़ियाल अचनि था हिन ते। संभाण भले विझिजे कोन ॼमंदो कोन ॼमंदो, ख़राबु थी वेंदो कोन ॼमंदो, न चिट थी वेंदो, ख़राबु थी वेंदो कोन ॼमंदो। उठ सारो हूंदो आहे खीर, कम 2 किलो हूंदो, कम 3 किलो हूंदो आहे। चराहो हूंदो त वरी खीर जाम ॾींदियूं आहिनि। उठ जी कुर्बानी बि कई वञे थी त अछड़े थर में बार ढोइण, पाणी भरण समेत केतिरनि ई कमनि में उठ इस्तेमालु थिए थो। उठ माना खीर में ईंदो आहे, कुर्बानीअ में ईंदो आहे, भेट में उठ खे कंदा आहिनि, माना पखाल भरंदा आहिनि, चढ़ी करे वेंदा आहिनि, किथे भत पोत उते चढ़ी करे वेंदा आहिनि। गुज़ारो आहे इहो माल ते बकरीअ ते। इस बाबत मिले तोड़े जो अछड़े थर वासी हिन जदीद दौर में बि केतिरनि ई बुनियादी सहूलियतुनि खां महरूम हुअण सां गॾोगॾु संदुनि गुज़ारो ई चौपाए माल ते आहे। पर जॾहिं बि मिलबो त संदुनि मुंहं जूं मुर्कुनि मां इहो लॻंदो आहे त मारू माण्हू मिसकीन हूंदे बि दिलि जा अछा उजरा ऐं वॾा अमीर आहिनि। संदुनि सब्र, शुक्र ऐं ईमान खे सवें सलाम। कैमरामैन टीम सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, खिपरो।